खंघ अचे थी उनखे डिघो न कजे, या छिक अचे थी त उनखे बि डिघो न कजे। जेका फितरी आवाज़ निकिरे थो उन में माण्हू मजबूर आहे, बाक़ी उनखे डिघो करणु या उबासी वॾी ॾे ईअं वठी आवाज़ पटींदा आहिनि माण्हू, वॾो आवाज़ कंदा आहिनि, या खंघण में हासेकार खंघ कर हरू भरू ईअं करण सां दिमाग़ भॼी पवंदी, इज़ाफ़ी आवाज़ न कढिजी। नमाज़ में जेकॾहिं सूर दर्द खां रोअंदो त नमाज़ भॼी पवंदी, बाक़ी अलाह जे ख़ौफ़ में रुनो या आयत अज़ाब जी ॿुधई उन ते रुनो, अलाह ताला जी ख़शियत में रुनो त उहो रोअणु महमूद आहे, उहो भलो आहे रोअणु। इन तरह सां जेकॾहिं अखियुनि में ॻोढ़ा वेही पिया ख़ुदा जे ख़ौफ़ जा त इन्हनि ॻोढ़नि सां वुज़ूअ ते को बि असरु न पवंदो। पर हिकिड़े माण्हू जूं अखियूं उछियल आहिनि, सूर आहे अखियुनि में, उन्हनि जे करे ॻोढ़ा वेही पिया त इन सां वुज़ू भॼी पवंदो, नमाज़ वुज़ू भॼंदो त नमाज़ भॼी पवंदी। ऐं माण्हू नमाज़ में हुजे छिक या पंहिंजो जेका आहे उबासी अचे उनखे हीअं बंदि करण जी कोशिशि कजे ॾंदनि सां, पर जे ज़बरदस्ती अची थी वञे त पोइ खॿे हथ जी पुठी हीअं ॾिजे ऐं वॾो वात पटे, आवाज़ न कढिजे। नमाज़ खां ॿाहिरि हुजे तॾहिं बि उबासी अचे त खॿे हथ जी पुठी पंहिंजे वात जे मथां ॾिए, वॾो वात न पटिजे। हबीबन करीमन फरमायो आहे त छिक रहमान खां हूंदी आहे, उबासी शैतान खां हूंदी आहे। छिक या निछ उहा अचे त पंहिंजो कपिड़ो हुजे या का शइ हुजे त उन सां हीअं मुंहुं ढकिजे, छो त इन छिक निछ ॾियण सां केॾी महिल वात मां रुतूबतूं, नक मां रुतूबतूं निकिरी पवंदियूं आहिनि, ॿिए वेठल माण्हू खे नफ़रत थींदी, इन जे करे उनखे पंहिंजे कपिड़े सां ढकिजे, कपिड़ो न आहे त पंहिंजे हथ सां मुंहं खे ढकिजे। सिंघ, थुक या बलगम इहो ईअं ॿाहिरि कढी फिटो करे न छॾिजे, भले उहो अची वञे त उनखे वरी थोरो मिटी मथां वराए ढके छॾिजे। मस्जिद शरीफ़ जे अंदरि थुक, सिंघ, बलगम कढणु जाइज़ न आहे, जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी हाजत पए त ॿाहिरि वञी माण्हू फारग थिए, या वरी हवा निकिरे थी न पेट में जूं हवा उनखे रोकिजे न, उहा रोकणु जेको आहे सो उहो सिहत जे लाइ सुठो न आहे, पर उहो मस्जिद में हवा अचे थी त ॿाहिरि वञी हवा ख़ारिज कजे। मस्जिद में अंदरि हवा कॾहिं आवाज़ सां बि निकिरंदी आहे, जेकॾहिं कंहिंखो हवा निकिरे आवाज़ थिए त माण्हू अक्सर खिलंदा आहिनि, खिलिजे न, छो त उहा शइ तव्हांखे बि त अचे थी न, ईअं कोन्हे त हुनखे आई आहे तव्हांखे कोन थी अचे, जेका शइ ख़ुदि पाण खे बि अचे थी उन ते ॿियनि ते माण्हू छो खिले, इहा हिकिड़ी इंसान जी तबियत में शइ रखियलु आहे, तंहिंजे करे उनखे बंदि बि न कजे ऐं माण्हुनि जे साम्हूं बि हवा ख़ारिज न कजे, कंहिंखे नफ़रत पैदा थिए, बदबू पैदा थिए, ॿिए खे तकलीफ़ पहुचंदी। या मस्जिद शरीफ़ में माण्हू अचे थो अहिड़ी बदबूदार शइ खाई मस्जिद में न अचे, कचो बसर, कची थूम या अहिड़ी का शइ जंहिंजे खाइण सां वात में बूइ थींदी आहे, अहिड़ी शइ खाई मस्जिद में न अचिजे।
ऐं ओघराई अचे न त उन खे बि मस्जिद में वॾे सॾु न कढिजे। ओघराई अचे थी पोइ कोशिशि कजे उहा वात मां हवाए करे कढिजे या नक मां हवाए करे कढिजे। उन खे वॾे सॾु आवाज़ ओए ईअं माण्हू वठी वॾो आवाज़ कंदा आहिनि। हबीबन करीमन जे साम्हूं हिकिड़े ॾींहुं साईं करीमन मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस लॻियल हुई। हिकिड़े माण्हू ईअं वॾे सॾु ओघराई ॾिनी, साईं जन उन खे पंहिंजी मजलिस मां ॿाहिरि कढी छॾियो। हालांकि हुज़ूर जन वॾा करीम हुया, वॾा शफ़ीक़ हुया, कंहिंखे पाणो परे न कंदा, पर इहो आवाज़ साईं जन खे अहिड़ो नापसंदि लॻो जो उन माण्हू खे फरमाए थी पंहिंजा आवाज़ असांखां परे वञी ॿाहिरि कढे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हू का अहिड़ी शइ खाई ईंदो आहे न, मिसाल थूम वारो या वरी अहिड़ी का बूहे वारी शइ खाई ईंदो आहे, तरियल शइ, पोइ ओघराई ॾींदो आहे त उनजो उहा बूहे उन मां निकिरंदी आहे, पासे वारनि खे महसूसु थींदी आहे। कंहिंजी तबियत खे ॻाल्हि वणे, कंहिंजी खे न वणे, त असांजे दीन असांखे पाकीज़गी, सफ़ाई, सुथराई सेखारे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जेका पंहिंजी उम्मत खे सेखारी न हुजे। हिकिड़े ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन किथां लंघिया त हिकिड़े माण्हू ईअं क़िबले ॾे मुंहुं करे ईअं थुक उछलाई, क़िबले ॾे मुंहुं करे वात मंझो थुक कढी उछलाई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन माण्हू खे ॾिठो। उहो माण्हू पंहिंजे कबीले जी जेका मस्जिद हुई न, पंहिंजे पाड़े जी मस्जिद, उन में निमाज़ पढ़ाईंदो इमाम हुयो। पोइ हबीबन करीमन उन जो इहो अमल जो ॾिठो त साईं जन उन जी पाड़े वारे जमायत खे फरमाए त इन खे अॻिते मुसले ते बीहण न ॾिजो, इन खे इमामत जे मुसले ते बीहण न ॾिजो। हो त हिरियल हो न, इमाम हुयो, अचे मुसले ते बीठो त जमायत उनखे छिके पोइते लाथो। चई छो, मां तव्हांजो इमाम आहियां, तव्हांखे निमाज़ पढ़ाईंदो आहियां रोज़। इन जो जवाबु छो जो वञी साईं करीमन खां पुछ। उहो हबीबन करीमन वटि आयो, चई या रसूल अल्लाह, मां पंहिंजे पाड़े में इमाम आहियां, पंहिंजी जमायत खे निमाज़ पढ़ाईंदो आहियां। अॼु जॾहिं मां निमाज़ पढ़ाइण जे लाइ मुसले ते बीठुसि त जमायतुनि मूंखे मुसले तां हटाए छॾियो। मूं पुछियो मान त छो? चयो हिन जो जवाबु वञी हबीबन करीमन खां वठो, मां तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त तो क़िबले ॾे मुंहुं करे हीअं थुक उछलाई हुई? कि हा साईं, मूंखां ग़लती थी। पाण करीमन फरमायो त अंत अज़ल्लाह व रसूलहू, तो अल्लाह खे ईज़ायो आहे, तो अल्लाह जे रसूल खे ईज़ायो आहे, तूं मुसले ते बीहण जो हक़दार न आहे। बज़ाहिर त हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे, क़िबले ॾे मुंहुं करे हीअं थुक उछलाई। हबीबन करीमन फरमाए तो अल्लाह खे ईज़ायो आहे, अल्लाह जे रसूल खे तो ईज़ायो आहे। क़िबलो काबो जेॾे मुंहुं करे निमाज़ पढ़बी आहे, उनजी तो बेअदबी कई आहे उन तरफ़ जी। हालांकि हाणे वाक़ियो हुयो मदीने जो, ऐं क़िबलो आहे मके में, विच में 450 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। 450 किलोमीटर मको परे आहे, काबो परे आहे, पर तरफ़ उहो जाॾे क़िबलो हुयो। साईं जन पंहिंजी उम्मत खे अदब सेखारियो। क़िबले ॾे मुंहुं करे हीअं बुझो न ॾिजे, क़िबले ॾे पेर करे सुम्हिजे न, क़िबले ॾे मुंहुं करे पेशाब न कजे, क़िबले ॾे मुंहुं करे काकूस न कजे, पुठी ॾेई बि काकूस न कजे। जेतिरो अदब ओतिरो नसीब। बा अदब बा नसीब, बेअदब बा अदब बा नसीब। मस्जिद शरीफ जो अदब कजे,
मस्जिद शरीफ़ में दुनियावी गुफ्तगू दुनियावी कचहरी न कजे। जेको माण्हू मस्जिद में का को वापार करे न, वापार ईअं थींदो आहे न कॾहिं के माण्हू खयूं ईंदा आहिनि शयूं अॼु मस्जिद में खपाईंदा आहिनि, त साईं करीमन फरमाए जेको मस्जिद में वापार करे, तव्हां ॾिसो त इहो मस्जिद में वापार थो करे त चओसि अलाह तोखे न खटाईंदो, अलाह तोखे न खटाईंदो इन वापार में, छो त अलाह जे घर में वापार थो। वरी को माण्हू गुमशुदा शइ विञायल शइ मस्जिद में ॻोल्हे त उन खे चओ अलाह कंदो कोन लभंदई। हबीबन ख़ुदि फरमाए ईअं चओसि त अलाह कंदो कोन लभंदई। हाणे ॾिसो बहराड़ी में लाउड में ऐलान कंदा, अदा वरियाम ख़ान जो गाबो गुम थी वियो आहे, जंहिंखे ख़बर हुजे त ॿुधाए। अवा फलाणे जो जी छोकिरी गुम थी वई आहे, फलाणे जो छोकिरो गुम थी वियो आहे, जंहिंखे ख़बर हुजे त ॿुधाए। साईं जन फरमायो जेको मस्जिद में गुमशुदा शइ जो ऐलान करे तव्हां ॿुधो त उनखे छा चओ, अलाह कंदो कोन लभंदे। ऐं जेको मस्जिद में वापार करे उनखे छा चवंदो, अलाह कंदो कोन खटंदो। छो त मस्जिद को वापार जी शइ न आहे, जाइ न आहे, का विञायल शइ ॻोल्हण जी जाइ न आहे, अलाह जे इबादत रब जे बंदगी जी जाइ। मस्जिद में दुनियावी गुफ्तगू बि न कजे, दुनियावी कचहरी दुनियावी ॻाल्हि ॿोल। जेको मस्जिद में दुनिया जी कचहरी थो करे उन जा नेक अमल ईअं था सड़नि जीअं सुकल काठियुनि जो ढेर बाहि में सड़ी वञे। उनजो निमाज़ूं रोज़ा इबादतूं नेकायूं ईअं सड़ी जली वञनि। जेको मस्जिद में कचहरियूं वेठो करे, ड्राड़ूं बटाकूं वेठो हणे, सुतो पियो आहे, ख़ासि करे रमज़ान में ईअं ॾिसो न बहराड़ियुनि में मस्जिद जी पोसलड़ी ते थधिकार ते सुता पिया हूंदा। अब घर ख़ुदा ॾिनो अथव, वञी घर में सुम्हो न, मस्जिद सुम्हण जी जाइ त कोन्हे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ुदि मना फरमाई आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾिठा हिकिड़ा ॿ माण्हू मस्जिद नबवी शरीफ़ में सुता पिया। हज़रत उमर चयो कि माण्हू किथे वठी आयो, उथारे वठी आयो। पाण पुछूं त तव्हां किथां जा आहियो, असां ताइफ़ जा आहियूं। ताइफ़ जा आहियो, मुसाफ़िर आहियो, तव्हांखे कोन थो चवां, जे मदीने जा माण्हू हुजो हा ऐं मस्जिद में सुम्हो त मां तव्हांखे दुर्रे सां कुटिया हा, कोड़े सां तव्हांखे कुटिया हा। जो घर तव्हांजो आहे उते वञी सुम्हो न, मस्जिद में सुम्हण जी जाइ त न आहे। पर हाणे मुसाफ़िर आहियो, परदेसी आहियो, तंहिंजे करे तव्हांखे नथो चवां। मस्जिद शरीफ़ जे अंदरि अदब ऐं एतिराम ज़रूरी आहे। हीअं खीणी अचे या सिंघ कढे त मस्जिद जी जेका दीवार आहे न उन को हीअं कंधु ॿाहिरि करे थुक कढे खंगारो कढे, ईअं बि न कजे, ॿाहिरि निकिरी पोइ कजे। छो, हा मस्जिद जा जेकी कोट आहे न, कंपाउंड वाल जेको आहे मस्जिद जो, इन जे चौधारी अलाह जा मलाइक पहरेदार जेको हीअं थुक उछलाए थो न, मलाइकनि खे तकलीफ़ पहुचे थी।